उहा वीडियो ॾिठी हाँ आहे। उहा वीडियो तव्हां ॾिठी माडल तव्हांखे नथो लॻे त पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ हिकु हुजणु खपे। कुझु अॻुवाण त एहतजाज था कनि त केनाल न ठाहिण ॾींदासीं, कुझु उनखे ओन ई नथा कनि त केनाल ठहण बि था एक्सेप्ट ई नथा कनि। अच्छा ज़रदारी साहिब जो जेको जून वारो इजलास आहे उन में बि सभु कंहिंजी इहा राय आहे त ज़रदारी साहिब इजलास में मंज़ूरी ॾेई चुको आहे। इन जे हवाले सां तव्हां छा चवंदो? पीपल्स पार्टी हिकु बयानीअ सां वञे, पीपल्स पार्टी खे ख़बर नथी पवे त केनाल ठहंदा या नथा ठहनि, छा मसइलो आहे? ॾिसो असां सभिनि खे खुली माण्हू ॻाल्हाए न सघंदो आहे। आर्मी इहे कैनाल ठाहे वेठी, सही आहे। पार्टी जेकी बि हुजे असां हुनजे ख़िलाफ़ु बीहंदासीं, ऐं चाहे पंहिंजी पार्टी छो न हुजे। पर मूंखे पूरो यकीन आहे अगरि मां ऐवान में अचां थी ऐं मूंखे मेयर साहिबु इजाज़त ॾिनी आहे ॻाल्हाइण जी, ऐं मूंखे मेयर साहिबु इहो बि चयो आहे त मां छो चई करारदाद थी आणणु चाहियां त KMC में बि इन जे ख़िलाफ़ु हिकिड़ी करारदाद हुजणु घुरिजे, त मां नथी सम्झां अहिड़ी का ॻाल्हि आहे। आर्मी खे रोकणु मुश्किल आहे पाकिस्तान में, पर जॾहिं आवाम इकट्ठी थींदी न, इहो मसइलो सियासी पार्टियुनि जो हथ में आहे ई न। चाहे नून लीग हुजे चाहे पीपल्स पार्टी हुजे, इहो आहे ई आवाम जे हथ में। अगरि आवाम बीह रही त कोन ठाहे सघंदा। ऐं अगरि सिंध खे बचाइणो आहे, सिंध में रहण वारनि जी ज़मीनुनि खे बचाइणो आहे, त असां आवाम खे उथिणो पवंदो। ऐं असां खरड़नि फ़क़ीरनि ऑलरेडी सिंध में हिकिड़ो एहतजाज कढियो आहे नंढिड़ो, पर हिकिड़े वॾो एहतजाज ईद खां पोइ इंशाल्लाह असां बि कढंदासीं कैनालुनि जे ख़िलाफ़ु। पाणी असांखे बि अफेक्ट थो करे, असांजा पंहिंजा मसइला पंहिंजी जाइ ते, पाणी सभिनि जी ज़रूरत आहे। थैंक यू सर।